मंद 100 मार्कुनि जी टेस्ट पेपर में 60 मार्कूं हासिल कयूं। ॿुधायो त 75 मार्कुनि जी साॻी टेस्ट पेपर में हिन जूं हासिल कयल मार्कूं केतिरियूं थींदियूं। त असां हाणे ॾिसंदासीं त हिन में जेके आहिनि सो टे जेके आहिनि रुकन मिलियल आहिनि, जंहिं ते हिकिड़ो रुकन न आहे मिलियल। हाणे इहा कुल मार्कूं हासिल कयल मार्कूं, कुल मार्कूं हासिल कयल मार्कूं। हाणे कुल मार्कूं जेके पहिरियों आहिनि 100 आहिनि, उन मां हिन हासिल कयूं 60। वरी कुल मार्कूं जेके ॿियूं आहिनि 75 आहिनि, उन मां हासिल कयूं x, यानी कि उहो असांखे मिलियल कोन्हे। हाणे असां उहो लहंदासीं, यानी कि x जी क़ीमत लहंदासीं। हाणे उनखे असां निस्बत ऐं तनासुब में जेको आहे सो लहंदासीं। उहो कीअं लहंदासीं त हाणे जेको पहिरियों रुकन आहे उहो आहे 100 निस्बत ॿियो रुकन आहे 60 बराबरि, ऐं टियों रुकन आहे 75 निस्बत, ऐं चौथो रुकन छा आहे x आहे। हाणे असांखे x जी क़ीमत लहणी आहे, यानी कि चौथों जेको रुकन आहे उहो असां लहंदासीं। त जीअं त असां सिखी आया आहियूं त जेके पुछड़ियूं पाण ज़र्ब कंदासीं ऐं विचां पाण ज़र्ब कंदासीं। त पुछड़ियूं यानी कि 100 ज़रबिया x थी वेंदो बराबरि 60 ज़रबिया 75 थी वेंदो। त हाणे x जी क़ीमत लाइ हाणे छा कंदासीं, हाणे हीउ जेको 100 आहे हिते x सां ज़रब थो करे, त हुन पासे वञी छा कंदो, 1 कंदो, ज़रबिया 75 भाङे 100। x इज़ इक्वल टू, हाणे हिन जी ॿुड़ी हिकिड़ी कढीसीं, हिन जी हिकिड़ी ॿुड़ी कढीसीं, ऐं 10 खे खोड़ लॻंदो 5 जो, ऐं ॿ 5 10, ऐं 75 ते 1 5 5 बाक़ी बचा 2 ॾे 5 जा 25, 5 5 25, यानी कि 15 चकर लॻो हुनखे बराबरि 6 ज़रबिया 15 भाङे 2 बराबरि 56 90 भाङे 2। हाणे ॿिए खे जो खोड़ लॻंदो 1 ॾूं 2, 4 ॾूं 8, 1 बचो ॿुड़ी केॾे 10 थिया, 5 ॾूं 10। x इज़ इक्वल टू 45, यानी कि उहो चौथो रुकन जेको मिलियो उहो छा आहे 45, यानी कि 75 मां घणो खणंदो 45 खणंदो। लोह जेके टुकर जी 5/9 हिसे जो वज़न 35 किलोग्राम वज़न आहे। ॿुधायो त उन साॻी लोह जे टुकर जे 2/7 हिसे जो वज़न केतिरो थींदो। हाणे असांखे 3 टुकर मिलियल आहिनि, जंहिंमें 2 लोह जा टुकर ऐं उनजो हिकिड़े मां वज़न मिलियल आहे, जॾहिं त ॿिए जो वज़न न आहे मिलियल। असां उनजो वज़न लहंदासीं। त पहिरें लोह जो टुकर जेको वज़न आहे टुकर आहे जेको 5/9 मां, ऐं उनजो वज़न आहे 35 किलोग्राम, ऐं जेको ॿियो टुकर आहे उहो 2/7 आहे, ऐं उनजो वज़न असांखे मिलियल न आहे, जेको असां लहंदासीं। हाणे हिन में असांखे 3 टुकर मिलियल आहिनि, 5/9 35 2/7, ऐं चौथो रुकन यानी वज़न x उहो लिखंदासीं, जेको असांखे लहिणो आहे। हाणे लिखूं था हिनखे निस्बत तनासुब में 5/9 निस्बत 35 बराबरि 2/7 निस्बत x। हाणे तव्हांखे ख़बर आहे त असां हमेशह पुछड़ियूं पाण में ज़र्ब कंदा आहियूं ऐं विचां पाण में ज़र्ब कंदा आहियूं। त हाणे 5/9 ऐं x पाण में ज़र्ब कंदासीं, छाकाणि त इहे ॿई छा आहिनि पुछड़ियूं आहिनि, ऐं 35 ऐं 2/7 जेके आहिनि विचां आहिनि, इहे पाण में ज़र्ब कंदासीं। हाणे हिते 5/9 जेको आहे x सां ज़रब थो करे, जॾहिं बराबरि हुन तरफ़ वेंदो त छा कंदो, 1 कंदो, छाकाणि असांखे x जी क़ीमत लहणी आहे। इनजे करे 5/9 खे बराबरि हुन पासे जेको आहे सो टुपाईंदासीं, ऐं उहो त 1 जी शकल थी वेंदी। त 35 ज़रबिया 2/7 वंडिया 5/9। हाणे असां
हाँ इनके वंड के असां छा में कंदासीं ज़रब ऐं तब्दील इनके हल करण जे लाइ त अंश छेद ऐं छेद अंश थी वेंदो यानी कि 9 भाङे 5 थी वेंदा। त हाणे 35 ते 5 जो खोड़ लॻंदो 7 चकर 7 पंजा 35 1 पंजा 5 7 पंजा 35 ऐं वरी 7 जो खोड़ो 7 ते लॻंदो 1 7 7। हाणे असांजा ॿिया खोड़ा नथा लॻनि त हाणे अंश पाण में ज़रब कंदासीं ऐं छेद जेको आहे पाण में ज़रब कंदासीं। अंश में आहे 1 मल्टीप्लाई बाय 2 मल्टीप्लाई बाय 9 ऐं छेद में जेको आहे 1 मल्टीप्लाई 1 मल्टीप्लाई 1 त ई ईंदा 18 जेको अंश आयो ऐं हेठां 1 आयो छेद आयो। हाणे असां जॾहिं छेद 1 ईंदो आहे त उहो असां ॾेई बि सघंदा आहियूं ऐं कढी सघंदा आहियूं। तंहिं करे हितां असां अरिड़हं जे छेद कढंदासीं बक़ाया छा थींदो 18 बचंदो त एक्स जी क़ीमत थी 18। तबसुम जे हिकु महीने जी पघार 42,000 रुपया आहे। हूअ 39,800 रुपया घरू ख़र्च में लॻाए थी। हिन जे महीने जी बचत ऐं पघार जी ऐं उनखां अलावा हिन जे माहवार ख़र्च ऐं पघार जी निस्बत पुरल हो। हाणे असां जेका सो पघार ऐं उनजे ख़र्च जे विच में ऐं पघार ऐं बचत जी छा लहंदासीं सिर्फ़ु निस्बत लहंदासीं त हिन जी पाण में निस्बत छा आहे त उन लाइ असां लिखंदासीं पहिरियां ख़र्च ऐं उनखां पोइ पघार निस्बत पघार लिखंदासीं। हाणे ख़र्च घणो 39,800 ऐं जेकी पघार आहे उहा आहे 42,000। हाणे हीअ निस्बत आहे इन जे विच में पर असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं ऐं सिंप्लीफाई करण लाइ छा कंदासीं पहिरियां हिनखे अणपूर जी शकल में आणींदासीं ऐं सिंप्लीफाई करण जे लाइ त 39,800 खे डिवाइड कंदासीं 42,000 सां। ॿ ॿुड़ियूं मथां कढंदासीं ऐं ॿ ॿुड़ियूं हेठां कढंदासीं। मथां थिया 398 ऐं हेठां थिया 420। हाणे इन ते खोड़ो जेको आहे सो लॻे थो ॿिके जो छाकाणि त ॿई जेके आहिनि ॿधी अंग आहिनि। चइनि ते 2 दफ़ा लॻो ॿियनि ते 1 दफ़ा ऐं ॿुड़ी ते नथो लॻे साॻी ॿुड़ी। 3 ते 1 दफ़ो 1 ॾूं 2 बाक़ी बचियो 1 19 थिया त नाडू 18 बाक़ी बचियो 1 ॾे 8 खे थिया 18 18 नाडू 18 त हीअ थियो 199 भाङे 210। हीअ अणपूरी शकल में डिवाइड कयोसीं असां जेकी सादी सूरत में अची वियो। हाणे हिनखे असां छा कंदासीं लिखंदासीं निस्बत ऐं तनासुब जी शकल में यानी कि 199 निस्बत 210। हाणे हीअ छा आहे जेको आहे सो हिन जी निस्बत ऐं तनासुब हिन में ख़र्च ऐं पघार जे विच में आहे। त हाणे असांखे लाहिणो आहे बचत ऐं पघार जे विच में निस्बत लाहिणी आहे। त हाणे असांखे बचत मालूम न आहे उनजे करे असां जेकी पघार आहे उन मां जेका ख़र्च कटींदासीं त असांखे छा मिलंदी बचत मिलंदी। हाणे असांखे पघार आहे 42,000 42,000 मां असां 39,800 जेको ख़र्चु आहे उहो असां कटींदासीं त असांखे छा मिलंदी बचत मिली वेंदी। ॿाएतालीह हज़ार मां 39,800 सां कटींदासीं त असांखे बक़ाया जेके मिली बचत 2,200 यानी कि 2,200 छा आहे बचत आहे। हाणे असां 2,200 ऐं 42,000 जे विच में छा रखंदासीं निस्बत तनासुब लहंदासीं। त हिन में निस्बत तनासुब छा आहे त असां लिखूं था सभ खां पहिरियां 2,200 ऐं निस्बत 42,000। हाणे निस्बत ऐं तनासुब खे असां फ्रैक्शन में यानी कि अणपूर में आणींदासीं
2200 डिवाइडेड बाय 42,000। हाँ इनके सादो करण लाइ 2 ॿुड़ियूं मथा कढूं था, 2 ॿुड़ियूं हेठां कढूं था। त हाणे खोड़ लॻंदो 4 ते विके जो 2 4, 2 ते 1 2 ॿुड़ी ते साॻी ॿुड़ी ऐं 2 ते 1 2 1 2 बराबरि 11 भाङी 210। हाणे अणपुर जी शक्ल में आहे। हाणे अणपुर खे असां वरी छा में आणींदासीं, निस्बत ऐं तनासब वारी शक्ल में आणींदासीं, यानी कि 11 निस्बत 210। 11 210 निस्बत जेकी आहे हीअ छा आहे, बचत ऐं पघार जे विच में। ठीकु आहे। जेकॾहिं 80 मज़दूर को कमु 6 ॾींहंनि में पूरो कनि था, ॿुधायो त 10 मज़दूर साॻियो कमु कुल केतिरनि ॾींहंनि में पूरो कंदा। हाणे हीउ जेको हिसाबु आहे असांखे उबतो तनासब में आहे, तंहिं करे हिन जी जेको टेक्निक आहे हर कणी कुझु चेंज थींदी। छाकाणि त उबतो तनासब जे करे उनखे चवंदा आहियूं जंहिंमें हिकिड़ी शइ असां जेकॾहिं वधाईंदासीं त ॿी शइ घटिजंदी। मिसाल जी करे हाणे 80 मज़दूर 6 ॾींहंनि में कमु कनि था। हाणे जेकर मज़दूर घटाईंदासीं त ॾींहं छा थींदा, वधी वेंदा। ठीकु आहे। हाणे मज़दूर असां 10 कया आहिनि त हाणे ॾींहं छा थींदा, वधंदा, छाकाणि त मज़दूर घटिजिया आहिनि। पर जेकॾहिं असां मज़दूर वधाईंदासीं त ॾींहं घटिबा। इन करे छा हिनखे चवंदासीं असां उबतो तनासब। ठीकु आहे। हाणे उनजी टेक्निक जेकी आहे हल करण जी जेका आहे सो थोरी चेंज थींदी। हाणे मज़दूर 80 आहिनि, 80 मज़दूर 6 ॾींहंनि में कमु कनि था, त 10 मज़दूर जेका सो घणनि ॾींहंनि में कंदा, उहो सम्झो त आहे x। ठीकु आहे। हाणे जेका सो असां छा कंदासीं, हाणे उबतो तनासब लाइ छा कंदासीं, मथां खां हीअ तीर हेठि हणंदासीं ऐं हीअ मथे वेंदो उबतो तनासब जे लाइ। हाणे असांजो लिखण जो तरीक़ो, हाणे 80 खां 10 ऐं हेठां वरी x खां 6 मथी तरफ़ लिखंदासीं। त हाणे लिखंदासीं 80 निस्बत 10 बराबरि सिधे तनासब में असां 6 ऐं 6 निस्बत x लिखूं आहे सिधे तनासब में, पर हीअं उबतो तनासब आहे तंहिं करे असां हिनखे उबतो कंदासीं, चेंज कंदासीं। ठीकु आहे। हाणे असां 6x न लिखंदासीं पर लिखंदासीं x निस्बत 6। ठीकु आहे। हाणे अॻिते जेको तरीक़ो आहे हल करण जो उहो साॻियो आहे। त पुछड़ियूं पाण में ज़रब कंदासीं ऐं जेका सो विचा पाण में ज़रब कंदासीं। हाणे थींदो 10x बराबरि 80 ज़रबिया 6। हाणे 10 हिते x सां ज़रब थो करे, जॾहिं त बराबरि हुन पासे वेंदो त छा कंदो, 1 न कंदो। त x बराबरि 80 ज़रबिया 6 वंडिया 10, 1 ॾा 10 8 ॾा 80। त हाणे 8 ऐं 6 ज़रब कंदासीं, छा थींदो 4 × 8 = 48। त हाणे असां x जी जेकी क़ीमत लथीसीं, x = 48। मतिलबु त हाणे जॾहिं असां जेका सो मज़दूर घटायासीं, यानी कि 10 मज़दूर कयासीं, त 10 मज़दूरनि जे करे जेको टाइम पीरियड आहे यानी कि ॾींहं जो उहो वधी, यानी कि 48 ॾींहं थी विया।